अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनो तव्हांखे सकन मां ख़बर ॾियूं था त अलख़िदमत तामीर वतन हारी बहाली प्रोजेक्ट जे ॿिए मरहले में अलख़िदमत फाउंडेशन सकन पारां मक्सी शादी हाल में 180 आबादगारनि खे कलर ऐं ज़रई पैदावार जूं दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। उन मौक़े ते अलख़िदमत फाउंडेशन जे अॻुवान ऐं कन्वीनर राशिद मुकरम जो चवणु हो त अलख़िदमत फाउंडेशन ज़रिए मुल्क पाकिस्तान में बरसात मुतासिरीन जी बहालीअ लाइ मुसलसिल कोशिशूं जारी आहिनि। अहिड़ी तरह तड़के सकन में गुज़िरियल बरसातुनि सबबि तबाही थी आहे, पर अलख़िदमत ज़रिए बरसात मुतासिरीन जी बहालीअ लाइ ख़िदमत करण में अॻ भरी आहे। उन मौक़े ते नायब अमीर जमायत इस्लामी जे आशिक़ हुसैन पठान, जमायत इस्लामी जे नवाब शाह जे अॻुवान अब्दुल बासित कुरैशी, साईं एहसान शाह, नेशनल प्रेस क्लब सकन जे सदर ग़ुलाम क़ादिर चांडियो, सोशल वर्कर सांवल किरियो, अनवर राजपूत, महराब अली बोड़ो, डॉक्टर काशिफ, इमरान सिद्दीकी, असद राजपूत, अब्दुल लतीफ़ सोलंगी ऐं ॿियनि पिण ख़िताब कयो। जब से भी पाकिस्तान बना उससे लेके आज तक हमेशा हम लोग खिदमत करते आए हैं। राशन कैट कलर जो फिल्मनि लाइ ॿिज ॾिनो अथनि। तक़रीबन 250 नंढे खातेदारनि खे जेको आहे 1 एकड़ खां 2 एकड़ ताईं ज़री दवाऊं ऐं कलर ॾिनो पियो वञे। हिन खां पहिरियों असां जेको आहे 500 नंढनि खातेदारनि खे जेको आहे कलर, ॿिज ऐं ज़री दवाऊं ॾिनियूं आहिनि। ग़रीब नंढे खातेदारनि जी ख़िदमत कंदो रहंदो आहे ऐं इंशाअल्लाह ताला असीं ग़रीबनि हर इंसान सां ज़मींदार सां गॾु आहियूं ऐं उनजी ख़िदमत कंदा रहंदासीं। माशाल्लाह ये अॻु में बि माना कलर बि अॻु में बि विरायो आहे। ॿियो चकर माना असां आबादकारनि जो उन्हनि मसइलो हल कयो आहे। असां बोर्ड में सतायल हुआसीं, माशाल्लाह हिननि असांजी जहिड़ी मदद कई आहे कंहिं बि कान कई आहे। मूंखे भरोसो आहे सरसब्ज़ MP ऐं कैन गवारा थी।